अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तआला फ़ी कलामिहिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युह्बिबकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, अजो की इन बाबरकत महफिल में तमाम बुजुर्गन जे आॾो मूं गुनहगार रब्बुल आलमीन जल जलालहु व मन वालहु जे पाक कलाम क़ुरान मजीद मां हिकिड़ी आयत सगोरी तिलावत कई आहे। इंशाअल्लाह नज़ीज़ उन जे बारे में तव्हांजी ख़िदमत गिरामी में चंद गुज़ारिशूं पेश कंदुसि।
दुआ फरमायो अल्लाह ताला मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां सां सभिनी खे अल्लाह ताला शाल उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। सब खां पहिरियां तिलावत कयल आयत करीमा जो तर्जुमो अवां जे आॾो पेश कयां त जीअं तव्हां असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे त अल्लाह ताला जो असांजे लाइ कहिड़ो हुकुम आहे। माण्हू बेतवजी कंदा आहिनि, उन जो नतीजो इहो हूंदो आहे त माण्हू काफ़ी टाइम वाइज़ तक़रीर आलमनि खां ॿुधंदा आहिनि, पर उन बेतवजी जे करे का ॻाल्हि ज़हन में न रखंदा आहिनि। उन मां वेहण जो सवाब त थींदो आहे, लेकिन जेको फ़ाइदो थियणु खपे उहो कोन थींदो आहे। मुंहिंजी तव्हांखे गुज़ारिश आहे त तव्हां भली मुख़्तसर टाइम ई वेहो, पर अवां तवज्जो करे वेहो ऐं ख़ासि करे क़ुरान करीम जे आयत करीमा जी माना ते तवज्जो कयो त अल्लाह ताला तव्हां असांखे कहिड़ो पैगाम थो ॾे। माण्हू यार ऐं दोस्त जो ख़त बि तवज्जो सां पढ़ंदा आहिनि। दोस्त ख़त लिखियो आहे, अलाए हिन में छा लिखियो हूंदई, मुतालबो मूंखां हू कहिड़ो थो करे, ऐं उनखे पूरो कयां। बार बार पढ़बो आहे, पढ़ियल न हूंदो आहे त ॿिए खां पढ़ाइबो आहे। इन्हीअ जे करे त जीअं ख़बर पए त मुंहिंजे दोस्त मूंखे छा चयो आहे। मुंहिंजा आदा ही त असांजे वाहिदुल क़हार अहकमुल हाकिमीन रब्बुल आलमीन जो कलाम आहे, जेको तव्हां ई असांजे भलाईअ जे लाइ नाज़िल फरमायल आहे। उन्ही खे अवां गौर सां ॿुधण जी कोशिश कजो ऐं मां जेका तव्हांखे माना ॿुधायां उहा पंहिंजे दिमाग़ में विहारजो। इंशा अल्लाहुल अज़ीज़ तव्हांखे असांखे इन मां फ़ाइदो थींदो। हाणे आयत करीमा जी माना ॿुधायां, इन खां अॻु में तव्हांखे अपील आहे त सभई मुहबत सां बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ो ऐं तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधाईंदो वञां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालु व मन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह ताला जल जलालु अमर वालो पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, कुल इन जी माना आहे, ऐं मुंहिंजा प्यारा हबीब तूं माण्हुनि खे चओ। या अल्लाह छा चवां? इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, जेकॾहिं तव्हां ऐं ॿुधण वारो अल्लाह पाक जल्ल जलालु मन वालू सां मुहब्बत करणु चाहियो था। तव्हां जेकॾहिं अल्लाह सां मुहब्बत करणु चाहियो था त अचो त मां तव्हांखे ॾस ॾियां। ऐं मुंहिंजा प्यारा नबी तूं चई ॿुधाए उहो कहिड़ो तरीक़ो आहे अल्लाह सां मुहब्बत जो। रब करीम फरमाए थो, मुंहिंजा हबीब उनखे हीअं चओ त फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। अहां मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं फर्मा बरदारी कयो त रब तव्हां सां मुहब्बत कंदो। रुॻी मुहब्बत न कंदो, बल्कि ॿियो इनाम बि ॾींदो। या अल्लाह वो कहिड़ो इनाम आहे
अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजा हबीब तुमखे चई ॿुधाए त जेकॾहिं तव्हां मूंसां मुहबत कई त मुंहिंजी इताअत कई त रब करीम तव्हां सां प्यार कंदो पर यग़फिर लकुम ज़ुनूबकुम रुगो त रब करीम तव्हां सां मुहबत कोन कंदो बल्कि जेके तव्हांजा पुराणा गुनाह हूंदा उहो ख़ुदा ताला गुनाह बि बख़्शे छॾींदो। अव्हां खे मतां ख़्यालु थिए त असां ॾाढा ॾोही आहियूं। कजी 50 साल उम्र आहे, कजी 30 साल उम्र आहे, कजी 60 साल जमार आहे, को पोरो क़ब्र में पेर विझो वेठो आहे, सोचे थो मुंहिंजी सॼी ज़िंदगी गुनाहनि में गुज़री आहे, हाणे मुंहिंजो रब करीम मूंखे नबी करीम जी इताअत ऐं फर्मा बरदारी सां कीअं माफ़ कंदो। अल्लाह ताला फरमाए थो वल्लाहु गफूरुर रहीम। और मुंहिंजा बाना तुंहिंजी नज़र त पंहिंजे ज़िंदगीअ ते आहे, गुनाहनि ते आहे त मां हेॾो वॾो गुनाहगार आहियां ऐं हेतिरो अरसो मूं गुनाह कया पर मां रब करीम पंहिंजे क़ुरान पाक में तोसां वाइदो थो कयां जेकॾहिं तूं मुंहिंजे नबी करीम जी ग़ुलामी अख़्तियार कंदे त मां अल्लाह गफ़ूर बि आहियां त रहीम बि आहियां, यानी मां माफ़ करण वारो बि आहियां त रहम फरमाइण वारो बि आहियां। जेको मुंहिंजे महबूब करीम जी ग़ुलामी अख़्तियार कंदो उन जा गुनाह बि बख़्शींदुसि, उन ते रहम बि फरमाईंदुसि ऐं मां रब करीम जी ज़ात न पंहिंजे बाने सां प्यार ऐं मुहबत बि कंदुसि। आयत करीमा जो तर्जुमो हिते पूरो थियो। रब्बुल आलमीन असांखे इहो ॿुधायो त जेको बि शख़्स मां रब करीम सां मुहबत जी दावा करे थो त मूंखे अल्लाह मिले, अल्लाह मुते राज़ी थिए, अल्लाह मुते मेहरबानी थिए, त अल्लाह ताला जी मेहरबानी ऐं राज़ी थियण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे त रसूलुल्लाह जी ग़ुलामी अख़्तियार कयो, ॿियो को बि तरीक़ो कोन्हे। मलफूज़ात शरीफ़ में हिकिड़ो नकुल ईंदो आहे, हिकिड़ी कुराड़ी औरत हुई, उहा चवंदी हुई त लख दुरूद सोहणे नबीअ ते पढ़ां, ईअं चवंदी हुई। पीर से रोज़े वारा फरमाइनि था उन माईअ खे साल थी विया, ईअं चवंदी हुई लखे दुरूद सोहणे नबीअ साईं ते पढ़ां। पुटु हुनजो नंढो थी वॾो थियो, पोड़ो थियो, जवानो थियो, आख़िर हिकिड़े ॾियारे माउ खे वेही वेही चई मड़ मां बि सालनि खां ॿुधां पियो चवीं पई लख दुरूद सोहणे नबीअ ते पढ़ा, पढ़े त कान थी, रुगो चवीं थी त लखे दुरूद सोहणे नबीअ ते पढ़ा। इन्हीअ सां दुरूद पढ़ण सां को फ़ाइदो कोन थींदी, फ़ाइदो तॾहिं थींदी जॾहिं चवीं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, वरी चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। त मुंहिंजा दोस्तो अदीज़ो मुस्लमान भाइरो, मां चवां सॼो ॾींहुं त मुंहिंजी अलाह सां मोहबत आहे, अलाह सां मोहबत आहे, अलाह सां मोहबत आहे, नबी सां मोहबत आहे, नबी सां मोहबत आहे, कान्हे। चवण सां कुझु कोन थींदो। मरियो थो वञा ख़ुदा सां मोहबत आहे, मरियो थो वञा सोने नबी सां मोहबत आहे, जेसी ताईं उन मोहब्बत जो दलील न पेश कंदे, मोहब्बत जो सबूत पेश न कंदे, मोहब्बत जो दलील ऐं सबूत आहे मुंहिंजे रसूलुल्लाह जी ग़ुलामी। ग़ुलामी जो मतिलब छा? अल्लाह ताला फरमाए तो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनतुन लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। रब्बुल आलमीन पंहिंजे पाक कलाम में फरमायो त बेशक तव्हांजे लाइ मुंहिंजे महबूब करीम जे ज़िंदगीअ में बहितरीन नमूनो आहे, पर उन्हनि जे लाइ लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर, उन्हनि जे लाइ जेके आख़िरत वारे ॾिहाड़े ते ईमान ऐं
तमन्ना रखन था। व ज़करुल्लाह कसीरा ऐं पंहिंजे रब करीम जो ज़िक्र कसरत सां कनि था पिया। उन्हनि जे ॾांहुं सोने नबी करीम जी ज़िंदगी नमूनो आहे। यानी नमूने जो मतिलबु छा त मोमिन खे ॾिसणु खपे त मुंहिंजो नबी कीअं उथंदो हो, कीअं वेहंदो हो, कीअं खाईंदो हो, कीअं घुमंदो हो, ॿारे वारनि सां मुंहिंजे नबी जो सलूक कहिड़ो हो, महबूब करीम जे लिबास जो कहिड़ो तरीक़ो हो, हबीब करीम जी सीरत ऐं सूरत कीअं हूंदी हुई। पोइ जेको मुंहिंजे महबूब करीम जे सीरत ऐं सूरत ॾे तवजो करे अमल कंदो उहो ई मुहबत वारो आहे, ॿियो दावा में कूड़ो आहे। सचो दावा में उहो आहे जेको सोहणे सॼण जे तरीक़े ते हले। मुंहिंजा अदड़ा, असां मुस्लमान ॾाढा पिते पइजी विया आहियूं। अॼु तव्हां ऐं असां हिकिड़े आलिमी दीन जे वफ़ात खां पोइ 40 जे ख़ैरात में शरीक आहियूं। उन बुज़ुर्ग तव्हांजे ॻोठ में, तव्हांजे पाड़े में सॼी ज़िंदगी गुज़ारी, पंहिंजो वक़्तु पूरो करे हलियो। उनजे पुटड़नि, उनजे भाउरनि, उनजे अज़ीज़नि फी सबीलिल्लाह ख़ैरात जे लाइ तव्हांखे सॼो, आलमनि खे सॼो, तव्हां बि आया, असीं बि आयासीं। अफ़सोस इन ॻाल्हि जो थियो, आज़ान आई, नमाज़ में मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मस छिके ताणे ॿ सिफ़ूं थियूं, ॿी ख़ल्क ॿाहिरि कांभो कढियूं वेठी। छो? जे तव्हां मुस्लमान न हो त पोइ छो आयो? पर जेकॾहिं तव्हां मुस्लमान आहियो, अल्लाह जे हबीब करीम जा उम्मती आहियो, त पोइ आज़ान बि भर में आ, पाणी बि आ, विचां भित लॻी पई आ, ॿुधो बि अथव हय्या अलस सलात, हय्या अलस सलात, हय्या अलल फलाह, हय्या अलल फलाह। अचो छोट कारे ते, अचो नमाज़ ते। विचार वो भित जा पंध बि कोन्हे, पोइ बि तव्हांखे मस्जिद में अॼो के ॾिहारे घर बि सिड़ाए, निंड बि फिटाए आया हो। अदा जे अॼु तोखे नमाज़ नसीब कान्हे त पोइ कहिड़े ॾिहारे नसीब थींदई? ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, दुख जहिड़ी ॻाल्हि, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो अॼु ख़ुदा पाक जे पाक कलाम ॿुधण लाइ आयो आहे, अॼु त पढ़ी आहे। आलिमे दीन जी वफ़ात जी ख़ैरात ते बि आयो आहे। ऐं का शादी बि न आहे, वफ़ात ते मुंहिंजा 40 ख़ैरात हरी कई थी वञे, ऐं सिड़जी बि आयो आहे। छो आहे? अॼु बि नसीब न थई निमाज़, पोइ कॾहिं थींदई? सोनो नबी फरमाईंदो आहे, बैनल मुस्लिम वल काफिर तर्कुस सलात। नाराज़ न थिजो, हक़ जो कलमो तव्हांखे चई छॾियां। मुंहिंजे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मुस्लमान ऐं काफ़र जे विच ते संधो, मुस्लमान ऐं काफ़र जे विच ते फ़र्क़ु निमाज़ जो छॾणु आहे। मतिलबु छा? मुंहिंजो मदीने वारो मीर फरमाईंदो आहे त मोमिन मुस्लमान निमाज़ी हूंदो आहे, काफ़र बेनिमाज़ी हूंदो आहे। मोमिन मुस्लमान छा हूंदो आहे? भाई चओ, ॾाढे गला छा हूंदो आहे? बुलंद आवाज़ सां, मोमिन मुस्लमान निमाज़ी हूंदो आहे। ऐं नबी से फरमाइनि था त काफ़र बेनिमाज़ी हूंदो आहे। महबूब से फरमाए तो मुझे उम्मत ऐं काफ़रनि जे विच ते संधो निमाज़ आहे। मुंहिंजा दोस्त, क़ुरान पाक में अल्लाह ताला हिकिड़े अंदर इरशाद फरमायो आहे, अक़ीमुस सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, ओ मोमिनो नमाज़ पढ़ो, मता मुशरिक थियो आहियो। नमाज़ पढ़ो, मता मुशरिक थियो। छो त इहा नमाज़ कुफ्र ऐं इस्लाम, शिरक ऐं तौहीद जो फ़र्क़ु आहे। मोमिन मुस्लमान नमाज़ी हूंदो आहे। मुंहिंजा अदड़ा, पढ़ त 5 वक़्त हमेशह पढ़, पर हेड़नि महफ़िलनि में कम अज़ कम अची थो, सिड़जी बि अची थो। हाणे जॾहिं तूं नमाज़ ई कान पढ़ी आहे, मूंखे त शक आहे मथो मेरो अथी अलाए पाक बि आहे। नाराज़ त कोन थींदव न? भली थिजो, न खणी घुराइजो ॿीहर। मुंहिंजा अदड़ा, मस्जिद में छो थो अची? कहिड़ी तकलीफ़ आहे? कपिड़ा ख़राब आहे घर जो। मर्द जो कपिड़ो ख़राब थींदो आहे? मर्द उहे कपिड़ा ख़राब।
ओ मुंहिंजा आदड़ा ओ कॾहिं तोखे मौत मोहलत ॾींदो जो निमाज़ पढ़ंदे? छा चवंदे जॾहिं मौत मथां ईंदो, रब लौला अखरतनी इला अजलिन करीब फसद्दक वकुम मिनस सालिहीन वलन युअखिर अल्लाहु नफ्सन इज़ा जाअ अजलुहा। अल्लाह ताला जो क़ुरान इरशाद फरमाईंदो आहे त जॾहिं तव्हांजे मथां मौत ईंदो, पोइ मौत अचण जे टाइम ते चवंदो लौला अखरतनी इला अजलिन करीब, मौला मूंखे थोरो टाइम मोहलत ॾे, फसद्दक वकुम मिनस सालिहीन, सदका खैर खैरातूं कंदुसि, चवो थी पवंदुसि। अल्लाह ताला फरमाए थो वलन युअखिर अल्लाहु नफ्सन इज़ा जाअ अजलुहा। 50 साल 60 साल 70 साल उम्र ॾिनी मां, कहिड़ा फाड़ा मारियई, हाणे छा कंदे? अल्लाह ताला मोहलत कोन ॾींदो, मौत पंहिंजो मुक़रर टाइम ते ईंदो। जंहिं महिल आयो त हिकिड़ी घड़ी अॻिते बि कोन थींदो त पोइ हिते बि कोन थींदो। रहे हा त साईं इमामदीन रहे हा, अस्पतालूं डॉक्टर पुट भाउर सभु मथऊं, पर न साईं मौत कंहिंखे नथो छॾे पियो। अल्लाह ॾे हलणो आहे। मां तव्हां खां पुछां थो, तव्हां असांखे हलणो आहे या न आहे? ॾाढे त ॻाल्हायो। शाह साहब चवंदो आहे फानी ॾे फानी दुनिया दम न हिकिड़ो, लटींदई लोड़ लतुनि सां जोड़ींदई जानी, या कोडर ऐं कानी आहे सिर सभु कंहिंजे मथां। मोए पुॼाणा मैयत जे तकड़ कन तमाम, खण खण वाई वात में मंज़ल कन मुकाम, लुत्फ़ सां लतीफ़ चवे ही लताब कन लीलाम, हाणे मोट मुहम्मद जाम जो उम्मत तुंहिंजे आसरे। ये लाॾा पाला है हलंदे, ये मिट माइट अजीज करीब खानदान सभु हिते छॾींदे, ज़मींदारी आहे त हिते आहे, कार बंगलो आहे त हिते आहे, पुट भाइर अज़ीज़नि त हिते हल, केर बि समर साथी गॾिजी कयो कोन थी, तुंहिंजा नेक अमल तोसां गॾु हूंदा, या मदीने वारो मीर हूंदो। मदीने वारो मीर बि तो फरमाए जंहिं मूंखे दुनिया में सुञातो, मां मोहम्मद उन्ही खे क़बर में सुञाणंदुसि। कुरान तो चवे मन कान फी हाज़िही आमा फहुव फिल आखिरत आमा। याद रखो जेको हिन दुनिया में अंधो आ, आखिरत में भी हो अंधो हूंदो। मतलब इहो न समझो त जेके हिते नाबीन आहिनि उते बि नाबीन हूंदा। इन जो मतिलबु आहे त जेके हिते ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल जे सुञाणप खां अंधा थी विया आहिनि, न ख़ुदा था सुञाणनि, न ख़ुदा जो रसूल था सुञाणनि, न क़ुरान था सुञाणनि, न दीन जो शर्म आहे, न मस्जिद जो हयाव आहे, न बाग सलात निमाज़ जो ख़्यालु आहे। मन कान फी हाज़िही अहमा आमा फहुव फिल आखिरत आमा व अदल्लु सबीला। हिन दुनिया में बि जेको मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो अंधो आहे, अल्लाह पाक जी ज़ात खे नथो सुञाणे, क़यामत में उनखे ख़ुदा अंधो करे उथारींदो। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात खे अर्ज़ कंदो, मुंहिंजा मौला मूंखे तो दुनिया में त अखियूं ॾिनियूं, हिते अंधो छो करे उथारियो थी? अल्लाह ताला फरमाईंदो, तो मूंखे दुनिया में कोन तो सुञातो, हाणे तोखे अखियूं ॾेई छा कयां? मदीने वारो मीर बि फरमाईंदो आहे, जेको मां मुहम्मद करीम खे दुनिया में सुञाणंदो, उनखे बि मां मुहम्मद क़यामत में सुञाणंदुसि। तू दुनिया में तअल्लुक़ ही सोने नबी सां नथो रखी, तू नबी पाक सां को वास्तो ही नथो रखी। रुगो वास्तो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ज़ुबानी कोन्हे, उन माई वारी ॻाल्हि लखे दुरूद सोने नबी ते पढ़ा, पढ़े कान पई, रुगो चवे पई असां बि चऊं था त सोने नबी जा आशिक़ आहियूं, मुहब्बत आहे, नबी सां प्यार आहे। मुंहिंजा अदा नबी सां इश्क मुहब्बत प्यार नालो इन शइ जो आहे त जीअं मुंहिंजो नबी पाक चवे तीअं कजे, जीअं करे तीअं कजे, महबूब करीम जे फरमाननि ते अमल कजे, पोइ मुहब्बत आहे। पर जे रुगो मुंहिंजा अदा मुहब्बत जी दावा कबी ऐं अमल कोन कबो त पोइ मुहब्बत कूड़ी। अल्लाह ताला शन तव्हां असांखे सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। ऐं जन खे सोने नबी करीम जी सच्ची मोहब्बत आहे, ख़ुदा जो कसम आहे, उहे दुनिया जा इमाम। नबी जो जेको ग़ुलाम आहे उहो तुंहिंजो मुंहिंजो इमाम आहे। छा जेको नबी साईं जो ग़ुलाम आहे उहो तुंहिंजो मुंहिंजो इमाम आहे। जंहिं नबी करीम जी ग़ुलामी कई, सोने नबी करीम अलैहिस्सलाम सां इश्क कयो, प्यार कयो। मुंहिंजा दोस्त बिलाल त बिलाल हो न,
अरब बि कोन हो, सोहणो शकिल जो बि कोन हो, ॻाल्हाइण जो फसीह ज़ुबान बि कोन हो, पर हुन जी मुहबत मुंहिंजे नबी करीम अलैहिस्सलाम सां एतिरी आहे। उमैया बिन खल्फ जो गुलाम आहे, ज़र ख़रीद आहे, रोज़ हुनखे उमैयो मारींदो आहे। मारेस कहिड़ी ॻाल्हि ते पियो, कमु त बि कंदो हो, गाहु चवेसि, पाणी चवेसि, उठ खे खणी काठियूं खणी अचे, ॿनीअ ॿारे जो बाग जो कमु कंदो आहे। मार छा ते मिलंदी आहे जो जॾहिं हज़रत बिलाल सोने नबी करीम वटि आयो हो, हुज़ूर खे चई कि बिलाल मां उमैये जो ग़ुलाम आहियां, वॾो कटो काफ़रान सां तोसां दुश्मनी आहे, मां मुस्लमान थियण थो चाहियां। हुज़ूर फरमायो ॾाढी तकलीफ़ मिलंदी, मुंहिंजे करे तोखे सूर ॾींदो। अर्ज़ कई कि बिलाल मूंसां सौदो कर। हुज़ूर फरमाइनि था कहिड़ो सौदो खपई? चई या रसूल अल्लाह, सौदो मूंसां ही कयो त दुनिया जा सूर मां थो खणा, क़यामत जो भार तूं खणजा। या रसूल मुंहिंजा हबीब, दुनिया जूं सूर सख़्तियूं तकलीफ़ूं आऊं थो बर्दाश्त कयां, क़यामत जी पारत हो जाई। महू फरमाए तो सौदो सरो बदल आहे। जेकॾहिं तुंहिंजो ईमान मज़बूत आहे ऐं तूं पंहिंजे पाण खे नलो ॾींदे ऐं मुंहिंजे दीन ते सचो पको रहंदे त पोइ तूं घबराए न। महबूब जो ग़ुलाम थी मुस्लमान थी पियो आहे। उमैये खे ख़बर पई आहे, मारींदो आहे, ज़मीन ते लेटाईंदो आहे, ततड़ वारी ते लेटाईंदो आहे, पत्थर रखंदो आहे, मको गरम सुबुह वरी उस वरी पत्थरेली ज़मीन लेटाए 12 बजे मंझंदि जे टाइम ते सीने ते पत्थर रखे। हज़रत बिलाल जी गलमीअ में ज़ुबान ॿाहिरि निकिरी अचे, तारा ॿाहिरि निकिरी अचनि, पर ज़ुबान ते जारी आहे अहद अहद अहद, अल्लाह अकेलो आहे, अकेलो आहे, अकेलो आहे, तुंहिंजे लात ऐं मनात ऐं उज़्ज़ा खे कोन मञींदोसां। अबू बकर सिद्दीक़ अची लंघियो आहे, सिद्दीक़ जी नज़र पई आहे, ॾिसे थो त बिलाल जी ज़ुबान मां अहद अहद जो नारो जारी आहे। हज़रत अबू बकर बि तो चयो हुव युनजीक, जंहिं अहद रब करीम अकेलो जे तूं दामन वरिती आहे उहो ई तोखे छॾाईंदो। जन मुंहिंजे रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात खे राज़ी कयो। मुंहिंजा दोस्त तंजा बेड़ा ई पार बेटा ऐसा चवंदो आहे, छा खां वञी छो तूं ॿेली बीही ॿियनि जो, वठ कंजक करीम जी जग जो वाली जो, ओ सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सी। हज़रत सिद्दीक़ इहो हाल ॾिठो, सिधो नबी करीम वटि आयो, या रसूल अल्लाह। पाण फरमाइनि था छा आहे अबू बकर, ॻाल्हि कहिड़ी आहे? अॼु घबरायल थो लॻी, जंहिं क़िबला बिलाल जो बुरो हाल ॾिठो अथमि, तमामु घणी तकलीफ़ में आहे। उमैये ज़ालिम खे रहम ई कोन्हे को, वीचारे जी न भेण आहे, न भाउ आहे, न मामो आहे, न अज़ीज़ आहे। नौकरनि खे माण्हू मारींदा आहिनि, पर वरी ख़्याल बि कंदा आहिनि, मता हिन जो चाचो, मता मामो, मता को सौट, मता को भाउ मूंखे मयार ॾे, यार असांजो छोकिरो तो वटि ग़ुलाम आहे, एतिरो ज़ुल्म छो थो करी? बिलाल जो त को हुयो ई कोन, केरु मयार ॾींदो? या रसूल अल्लाह, बिलाल असां ज़ुल्म आहे। पाण फरमाइनि अबू बकर तुंहिंजो कहिड़ो ख़्यालु आहे? जे क़िबला मोकल ॾे त मां बिलाल ख़रीद करे वाट अल्लाह जे आज़ाद कयां। हुज़ूर साईं थोरो ख़ामोश थी फरमायो त अबू बकर हिकिड़े शर्त सां तोखे इजाज़त ॾींदुसि, उहो शर्त पूरो कर त पोइ तूं बिलाल खे आज़ाद कर। साईं अलाए कहिड़ो शर्त आहे? पाण फरमाइनि था बिलाल में अधु तुंहिंजो हूंदो, अधु मां मुहम्मद जो हूंदो, अधु रक़म बिलाल जी तूं अदा कर, अधु मां कयां। वाह सोना बिलाल तो ता कुर्बान वञा, सारो जग मुहम्मद रसूलुल्लाह जो ख़रीदार आहे, पर मुस्तफ़ा करीम वरी तुंहिंजो ख़रीदार आहे। जो बिना हा बिल्कुलु ईअं कंदासीं, पाण करे ॿ हाकिया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि हिकिड़ो ग़ुलाम हो, तमामु हसीन हो ऐं एॾो त क़ाबिल माण्हू हो जो धूड़ खणी वञे त धन कमाए ईंदो हो। अबू बकर सिद्दीक़ जो किरोड़नि जो वापार कंदो हो, वॾो होशियार हो, पूरे मके में अहिड़ो माण्हू कोन हो।
उमैये चयो त अबू बकर खां इहो ग़ुलाम घुरास ॾींदो हुअई कोन, पोइ बसि सौदो रही पवंदो, भला जे ॾिनई त मां फ़ाइदे में हा, बिलाल खे छा कंदुसि, अहिड़ो क़ाबिल माण्हू मिली पवे। अबू बकर सिद्दीक़ खे चई बाबा न माल वठाए, न ॾोकड़, न ॿकरियूं, न उठ, न घोड़ा, का शइ न खपे, जेकॾहिं तोखे बिलाल जो लाचार आहे त भली तूं ख़रीद कर मूंखां, पर मूंखे फलाणो तो वारो ग़ुलाम ॾे, पोइ बिलाल खे वठी उत्तर बि कोन ईंदो आहे। उत्तर सम्झो था, हेॾे जेको उत्तर आहे इहो न मथकी, उत्तर माना मथकी, मथे पैसा तोखे ॾिन, शइ त ॾींदे पर इन खां ॿिया मथे पैसा। उमैये चयो त तोखे बिलाल मिलंदो, तूं मूंखे पंहिंजो ग़ुलाम ॾे, मां तोखे मथे पैसा न ॾींदुसि, चए न ॾिजां। पोइ चई मूंखे क़बूल आहे, मुंहिंजो ग़ुलाम वठि, मूंखे बिलाल ॾे। उमैये चयो त मतां सोचे फिरी वञे, तकिड़ो हथु अॻिते करे वारो कर भला ताड़ी ॾे। तव्हां बि वेंदा हो न पिड़ीअ में, पोइ ताड़ियूं ॾींदा हो, इहो पुराणो रवाज आहे, अरबनि खां हलंदो पियो अचे, किताबनि में बि लिखियो पियो। पाण में ताड़ी ॾींदा, हथ मिलाईंदा, सौदो पको थी वियो। हज़रत अबू बकर जे लाइ सोचियो त मतां भलो ग़ुलाम न ॾे, बिलाल खे छा कंदो, फिरी न वञे, जल्दी हुन सां वाइदे पके करण लाइ ताड़ी ॾिनई। जॾहिं ॻाल्हि पकी थी, उमैयो थो चवे अबू बकर केॾो अकुलमंद हुए, केॾो सियाणो हुए, केॾो चङो माण्हू हुए, जेसीं ताईं तो इस्लाम क़बूल न कयो हो चङो माण्हू हुए, समझ वारो हुए, पर हाणे दीन इस्लाम क़बूल करे अकुल ई हलियो वियो थी। बिलाल जहिड़ो बेकार माण्हू मूंखां वरितो थी, हिन ग़ुलाम जहिड़ो कारगर ग़ुलाम जेको किरोड़नि रुपयनि में न मिले, उहो वरी मूंखे ॾिनो थी, माना तो वारो हाणे अकुल ई कमु नथो करे, इन इस्लाम जे पोयां लॻी अहिड़ो त चट थी वियो आहे। हज़रत बिलाल जे लाइ थो इहो चवेसि त कहीं कम जो कोन्हे। अबू बकर सिद्दीक़ खिली ॾिनो, चवनि था त सम्झई मूंखे हारे पई आहे, मां घाटे में कोन आहियां, मां त फ़ाइदे में आहियां। असल अबू बकर सिद्दीक़ वारो ग़ुलाम गैर मुस्लिम हो, मुस्लमान कोन हो, मजूसी हो। हज़रत अबू बकर तो चवे ओ उमैया मां त फ़ाइदे में आहियां, जो जहन्नमी तोखे ॾिनो अथनि, तोखां मूं जन्नती ख़रीदियो आहे। अकुली मूंखे हाणे आयो आहे, सम्झ ई मूंखे हाणे आई आहे, जो जहन्नमी तोखे ॾेई मूं जन्नती ख़रीद कयो आहे। उमैया तोखे ख़बर कान्हे का, इहो मुंहिंजो हिकिड़ो ग़ुलाम कोन्हे, जे लख ग़ुलाम हुजनि हा त हज़रत बिलाल जी जुतीअ तां क़ुर्बान करे छॾियां। कहिड़ो हज़रत बिलाल में पावर हो, चओ रसूलुल्लाह जी मोहब्बत में ॾाढो, चओ छा हो, बुलंद आवाज़ सां छा बिलावल छा करम, वाह वाह सखी तुझी सखा, वाह वाह सखी तुझी सखा, हबशी मगर मौला घुरो, मोहजाम था तुझे करे। सभई चओ अॻतार मां बेड़ो करो, मोहजाम था तुझे करे, गम दर्द वारो वरो, मोजाम था तुझे करे। सभई तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा दोस्त अर्ज़ करण जो मक़सदु रुगो हुओ आहे त जेसीं ताईं मोमिन मुस्लमान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं फरमाबरदारी नथो करे, एसी ताईं हुनखे ख़ुदा जी मोहब्बत करे कान मिलंदी। ऐं मोमिन पको उहो ई आहे जंहिंजे दिलि में रसूलुल्लाह जो इश्क हुजे, महबूब जी ग़ुलामी हुजे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि फरमायो त जंहिं ताबेदारी कई उहो मुंहिंजो आहे, ऐं जंहिं इनकार कयो उहो मुंहिंजो नाहे। सहाबन पुछो या रसूल अल्लाह
ताबेदार त तव्हांजो, पर इनकारी कीअं? असां मुस्लमान इनकारी त कोन आहियूं, सभु चऊं था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इनकार त कयूं कोन था, अल्लाह खे बि हिकु था मञो, रसूलुल्लाह खे बि अल्लाह जो नबी मञो था। इनकार त आहे कोन। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, इनकार जो मतिलबु आहे त जेको मुंहिंजी ताबेदारी नथो करे, सम्झो त मां मुहम्मद जो इनकारी आहे। मुंहिंजा सोना, असां इन शइ खे मामूली सम्झूं वेठा आहियूं, भला ठहियो मिड़ई ख़ैर आहे, भला पोइ बि मुस्लमान था आहियूं, ला इलाहा इल्लल्लाह त चऊं था, मुहम्मद रसूलुल्लाह बि चऊं था, बदतगी देगी बि लाहियूं था, उर्स बि कंदा आहियूं, यारी बि कंदा आहियूं, या रसूलुल्लाह जो नारो बि हणंदा आहियूं। असांजो मिड़ई कमु टपी वेंदो न सॼण साईं, इन सां कमु कोन टपंदो। कमु तॾहिं टपंदो जो भेटाई चवंदो आहे हली ईद में हो तो पर आब अग भरी थिया, मता चवे बलोचो त कमीनीअ मां कीन थियो। सुभाणे नबी करीम अलैहिस्सलाम मयार ॾेई वई, ओ मुंहिंजा उम्मती बांग आई ही बस जे ॿाहिरां वेठे, लड़ी कोन आहे। कुरान शरीफ में अल्लाह ताला फरमाया वक़ाल रसूल या रब इन कौम इत्तखज़ू हाज़ल कुरआन महजूरा। क़यामत जे ॾियारे ख़ल्क़ ख़ुदा ताला जे आॾो ईंदी, अल्लाह पाक हिसाब किताब वठंदो, रब्बुल आलमीन काविड़ल हूंदो, बार बार चवंदो मनल मुल्कल यौम, अॼु कंहिंजी बादशाही आहे, कंहिंखे कुछड़ जी ताक़त कान हूंदी। मुंहिंजा दोस्त सभिनी जूं नज़रूं नबी पाक करे हूंदियूं त मुस्तफ़ा शफ़ाअत कंदो, पर उहो शफ़ाअत वारो पाण फरमाईंदो वक़ाल रसूल या रब इन कौम इत्तखज़ू हाज़ल कुरआन महजूरा। ओ मुंहिंजा मौला, हे उहा मुंहिंजी कौम थी जो मां मुहम्मद करीम हिंदे क़ुरान खणी आयुसि, पर हिन क़ुरान खे उछलाए छॾियो, पुठीअ जे पोयां करे छॾियो, अमल कोन कयो, क़ुरान खे नज़रअंदाज़ करे छॾियो। मुंहिंजा ख़ालिक़ उहे माण्हू थी जंहिंजे लाइ मां बतो जे दरबार में ताह थो ॾियां, शिकायत थो कयां, जंहिंमें आसरो, जंहिंमें उमेद, जेको असांजो सहारो, उहो बि ख़ुदा ताला जी दरबार में जेकॾहिं असांजे ख़िलाफ़ दाहींदो त असांजो ॿियो केरु थींदो? हुज़ूर खां सवाइ ॿियो सहारो आहे? ॾाढे त ॻाल्हायो दड़ा, ज़ोर सां ॻाल्हायो। नबी करीम खां सहारो कोन्हे न? तव्हांजो असांजो शफ़ाअत में आसरो आहे? ऐं हुज़ूर फरमाइनि था त मां शफ़ाअत कंदुसि, पर मुजादा शफ़ाअत बि उन्हनि जी थींदी जंहिंखे नबी करीम जी ज़ात बाबरकात ते भरवसो हुजे। तव्हां पंहिंजे वसां न घटायो, जेको तव्हां मां वस पुॼे उहो कयो, पोइ मुंहिंजा दोस्त ॿिए ॻाल्हि खे अलाह ते छॾे ॾियो। हुज़ूर जी ख़िदमत में हिकिड़ो सहाबी आयो आहे, मस्जिद नबवी जे ॿाहिरां ॾाची खे छॾियईं, मुहार मां हथु कढी सिधो मस्जिद में हुज़ूर जे कद में अची पियो। सरकार फरमाइस त तूं ॾाची कंहिंजे आसरे छॾे आयो आहे? तरक़्तुहु अला तवक्कुलिल्लाह तआला, या रसूलल्लाह मां ही ॾाची खे अलाह जे भरवसे ते छॾे आयो आहियां। पाण फरमाइनि था न एकल बईर फतवक्कल अलल्लाह, उठ जा गोॾा ॿधी आ, हुनखे ॾावण ॾेई आ, हुनखे ॿधी आ, पोइ अलाह ते भरवसो कर। माना जेको तुंहिंजे हथ में कमु आहे उहो तूं पाण कर, बाक़ी इन खां अॻिते तूं ख़ुदा जे हवाले छॾ। रुगो न निमाज़, न रोज़ो, न हज, न ज़कात नथा, अलाह पाण ई बचकीदो न दा वंगहे पिंदार दा तारी कराए फाहदा मुरज़ीद नश आखिर खुदा। उहो गुमराह हुआ, उहो भुलल आहे, उहो रस्ते खां थिड़ियल आहे, जेको मुंहिंजा दोस्त ईअं थो चवे मूंखे पाण ई ख़ुदा बख़ींदो। न, ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो त बख़्शण जा बि मां रब करीम दबगर ॾिसान, तरीक़ा ॾिसान, उन तरीक़े ते अमल कयो त मां बख़ींदो सां। हाणे दुरूद पर तोखे ॿुधाया त कीअं अल्लाह ताला बख़ींदो। सलात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वरी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी भी हर सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह ताला असांखे दग ॾसियो आहे। हिन ॻोठ जो नालो छा आहे? दग। छा आहे नालो? ॾखिणे पासे में रस्तो हूंदुसि अचण जो, उतरा बि हूंदो। रस्तो छॾे ओझड़ वञी खामनि में किरे ॻोठ में कोन पहुचंदे, धिका खाईंदे, खॾुनि में किरंदे, कंडनि में तुंहिंजा कपिड़ा फाटी वेंदा। पर दग सां ईंदे त सवलो, पोइ ॾखिणा अची तोड़े उतरा अची, पर अचिणो पवंदो दग सां। त मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, माफ़ त रब कंदो आहे, माफ़ी बि रब्बुल आलमीन ॾींदो आहे, पर अल्लाह ताला हिकिड़ो तरीक़ो ॾसियो आहे। फरमाए थो वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा हबीब वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम, जेकॾहिं उन तुंहिंजे उम्मतुनि पंहिंजे जान जे मथां ज़ुल्म कयो आहे। मुंहिंजा अदा ॿिए ते ज़ुल्म कबो आहे, पाण ते कहिड़ो ज़ुल्म कबो आहे? ॿिए जी ॿनी फॿाईंदा आहियो, ॿिए जे प्लाट ते कब्ज़ो कंदा आहियो, कंहिंजी ॿकरी काहे वेंदा आहियो, कंहिंजी इज़त जी मुंहिंजा दोस्तो बेहुरमती कंदा आहियो, कंहिंजो मुंहिंजा अदा गाह लुणी वेंदा आहियो, कंहिंजो मुंहिंजा भाउ अज़ीज़ करीम पाणी लोढ़े वेंदा आहियो, कॾहिं निमाज़ कज़ा कंदा आहियो, कॾहिं रोज़ा कज़ा कंदा हो। अल्लाह ताला फरमाए थो इहो पाण ते ज़ुल्म था कयो पिया। वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम, जेकॾहिं इन्हनि पंहिंजे जान ते ज़ुल्म कयो आहे, निमाज़ूं न पढ़ियूं अथनि, रोज़ा न रखिया अथनि, हज न कया अथनि, ज़कातूं न ॾिनियूं अथनि, ज़िनाऊं कनि था, शराब पीअनि था, आफ़ीम चर्च खाइनि था, हराम जा कम कनि था, इन्हनि खे चओ मुंहिंजा महबूब त जाऊका, इहे तो महबूब मुहम्मद करीम वटि हली अचनि। फस्तगफरुल्लाह, तो अल्लाह पाक खां माफ़ी घुरनि, वस्तगफर लहुमुर रसूल, रुगो अल्लाह खां माफ़ी न घुरनि पर प्यारो रसूल बि उन्हनि जी सिफारिश फरमाए। पोइ नतीजो छा निकिरंदो? लवजदुल्लाह तव्वाबर रहीम। पोइ जेके महबूब जे दर ते अची महबूब जे वसीले सां ख़ुदा खां माफ़ी घुरंदा ऐं रसूलुल्लाह बि उन्हनि जी सिफारिश कंदो। अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान पाक में फरमाए थो मां रब करीम जी ज़ात उन्हनि जी तौबा बि क़बूल कंदो आहियां, उन्हनि जा गुनाह बि बख़्शींदो आहियां। हिकिड़ो मसइलो मां तव्हांखे ॿुधायां त जीअं तव्हांखे दिमाग़ में ॻाल्हि वेहे। हिकिड़े हिकिड़ो शर्त आहे जाऊक, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त जन पंहिंजे जान ते नफ़्स ते ज़ुल्म कयो आहे उहे तो वटि हली अचनि। अवांजो असांजो ईमान आहे त क़ुरान जो हुकुम क़यामत ताईं जारी आहे। चओ क़ुरान शरीफ़ जो हुकुम क़यामत ताईं ऐं जारी था, पर सॼी रूह ज़मीन जे लाइ, रुगो मके वारनि लाइ न, रुगो मदीने वारनि लाइ न, हिजाज़ मुक़दस वारनि जे लाइ न, बल्कि जिथे बि मोमिन मुस्लमान रहे थो क़ुरान जो हुकुम सभिनि जे लाइ। हाणे गुनाह त सॼी दुनिया थी करे, पर सॼी दुनिया नबी साईं वटि वञी त कान थी सघे। अवांजे हिन सकरण तालके में लखे माण्हू रहनि था, हाजी ॻणियो जन मदीने ॾिठो हूंदो कि आंगुरनि ते ॻणण जेतिरा हूंदा, बाक़ी ॿिया हज़ारे माण्हू वेठा आहिनि, पोइ सभु त कोन विया। अल्लाह ताला फरमायो जाऊक, तो वटि अचणु शर्त आहे, तो वटि ईंदा त मां माफ़ कंदोसांनि, जे तो वटि न ईंदा त माफ़ कोन कंदोसांनि। हाणे हर हिकु वञी बि कोन थो सघे, केरु वेंदो बि दुनिया वारो, पर सभई दुनिया वारा बि कोन था वञनि। अमेरिका वञनि था, लंडन वञनि था, जर्मनी जापान वञनि था, मदीनो नसीब कोन थो थियनि। मुंहिंजा दोस्तो अजीज़ो, केरु वञे, सभु कीअं वेंदा? तंहिंजे करे आलिमनि लिखियो आहे, बुज़ुर्गनि लिखियो आहे त इहो जाऊक जो अचण जो शर्त क़यामत ताईं रूह ज़मीन जे लाइ आहे। इन जो मतिलब आहे त भली वेठो पंहिंजे घर में हुजे, पर ग़ुलामी नबी जी करे भई नबी जी दरबार में पहुची वियो। भली हिते वेठो हुजे, भली लाड़काणे वेठो हुजे, कराची सखर वेठो हुजे,
मदीने वञण जो मौक़ो मिलई या न मिलई, किथे बि हुजी पर मुंहिंजा दोस्त नबी पाक जी गुलामी कर, जा ऊ कमा मुराद आ, नबी जे दर ते अच। माना छा त नबी करीम जी गुलामी इख्तियार कर, महबूब जी गुलामी हिते ई इख्तियार करे, हिते ई महबूब जो वसीलो वठ, हिते बि महबूब तोखां परे कोन्हे को। असीं खणी परे हुजऊं हा ॿी ॻाल्हि आहे, पर महबूब असां खां परे कोन्हे को। हिकिड़े बि तूं रसूलुल्लाह जो वसीलो वठी ख़ुदा ताला खां दुआ घुर, ख़ुदा ताला तुंहिंजा गुनाह माफ़ फरमाए छॾींदो। असां ख़ुदा ताला खां माफ़ी सिखिया ई कोन वठणु, ऐं ईअं बि कोन्हे को त असां सभु के पाक पोती आहियूं, गुनहगार आहियूं, ख़ताऊं बि थियनि थियूं, ॾोही बि आहियूं, पर मायूस न थिजां, मायूस न थिजां। यार अॼु त मौली वाह जो कई, ज़रूरु अॼु जेके वेठा हा निमाज़ ते न आया उहे चवंदा असांखे ॾिठो हई तॾहिं थो चए, पोइ के चवंदा यार चयईं सच, के वरी चवंदा जन्नत ई मुलनि जी आहे। असां बाबा अछी ॾाढ़ी उस में कान कई आहे, तव्हां सां घुमी अफ़ाल सभु कंहिंजा हुजनि था, त मुंहं ते छा चवंदा हो, परपट छा चवंदा हो, पर मुंहिंजा सोना जे न थधे दिमाग़ सां सोचींदे त मां तुंहिंजो सॼणु आहियां, तुंहिंजे फ़ाइदे जी तोखे ॻाल्हि कयां। मुंहिंजा मिठड़ा, मुंहिंजा अदड़ा, मुंहिंजा भाउ, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कलमो भरियो थी, पर मां तोखे इहो बि अर्ज़ु कयां, जेकॾहिं तूं गुनहगार आहीं, मां बि गुनहगार, तूं बि गुनहगार, असां पंहिंजे ख़ताउनि खे ॾिसी मायूस न थियूं। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम फरमायो त मुंहिंजो रब चवंदो आहे, कुदसी हदीस आहे मुंहिंजे रब्बुल आलमीन जी, खैरुल ख़त्ताईन तव्वाबीन, वाह मुंहिंजा मौला तुंहिंजे महिरबानीअ तां कुर्बान वञा। रब्बुल आलमीन फरमाईंदो आहे उहे ॾोही मूंखे ॾाढा वणंदा आहिनि, उहे गुनहगार मूंखे ॾाढा पसंदि आहिनि। कहिड़ा मुंहिंजा मौला? अल्लाह ताला फरमाए थो उहे गुनहगार जे गुनाहनि करण खां पोइ मां रब करीम खां माफ़ियूं घुरंदा आहिनि। हूंदा गुनहगार हन, हूंदा ॾोही हन, हूंदा मुजरिम हन, पर उहे वरी तवाबीन तौबा करण वारा हूंदा हन। अल्लाह ताला फरमाए थो आहिनि खतादार, पर जॾहिं तौबा कंदा हन उहे तौबा करण जे करे उहे गुनहगार मां अल्लाह वटि भला हन। तंहिंजे करे ख़ुदा खां माफ़ी वठो, ख़ुदा खे रिझायो, ख़ुदा खे अर्ज़ कयो ऐं आइंदा गुनाहनि खां तौबा करे रुजू थी वञो। लफ़्ज़ फरमाईंदो आहे कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह ला यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। अल्लाह ताला फरमाए थो कुल ऐ मुंहिंजा हबीब चओ या इबादी ऐ मुंहिंजा बानो अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम जन पंहिंजे जाननि जे मथां ज़ुल्म कयो आहे ला तक़नतू मिर रहमतिल्लाह मां अल्लाह जे रहमत मां ना उम्मीद न थिजो इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ मां रब जे रहमत में उम्मीदवार थींदो त मां रब सभु ॾोह बख़्शे छॾींदोसांव। शर्त कहिड़ो आहे? पाए पांदगीअ में अनड़ जे अचनि अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढकजनि पोइ तोड़ी लख हुजनि तब माफ़ियूं ॾिजनि में धरा। साईं जी ख़ैरात में दावत में भक्त नसीब उन्हनि खे जेके आया वाइज़ नसीहत क़ुरान उन्हनि जे कन ते पहुतो जेके आया, जेके न ईंदा तन खे मानी बि नसीब कान थींदी त वाइज़ बि नसीब कोन थींदी। ईअं न अदा अल्लाह साईं बि ईअं चवंदो आहे त जेके मुंहिंजे दर ते ईंदा माफ़ी तन खे मिलंदी, जेके मुंहिंजे दर ते ईंदा ई कोन तन जे लाइ माफ़ी कान्हे का। अचणु तुंहिंजो कमु आहे, मुंहिंजे रब जो वाइदो आहे त बख़्शण कमु मां अल्लाह जो आहे। अव्हां खे वरी माण्हू ॾटा ॾींदा आहिनि अब्बा हाणे साईं ॿिली 100 कुआ खाई हज ते हली आहे, हाणे सॼी ज़िंदगी गुज़री वई गुनाहनि में, हाणे अछी ॾाढ़ी में हाणे से मुड़ुसु लेक थियो आहे। इहे बि शैतान अथव।
जेके तव्हांखे नेकीअ जे रस्ते ते हलण नथा ॾियनि। शाबस त कोन था चवनि पर रहंदो टोकूं ठठोलियूं, अड़े हा हा ॾिठल आहे तूं अॻे अहिड़ो है पाक पोती हाणे थियो आहे। मुंहिंजा अदड़ा ईअं न चवंदा कयो, ईअं ईमान हलियो ईंदो। मुंहिंजा दोस्त ख़ुदा जे रहमत खां माण्हुनि खे नाउमेद कंदो, ईमान खां निकिरी कुफ्र में वञी पवंदो। मुंहिंजा दोस्त जेकॾहिं पाण खां नेकी नथी पुॼेव, को माण्हू 100 साल खां पोइ भुलिजी बि ख़ुदा जे दर ते अचे त हुनखे लख छा बसूल। छा चवंदा त भुली भुली भाण आई साहब भुली काम ते बि आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे त मुंहिंजे दरवाज़े ते जेको केॾो बि गुनहगार आहे पर तौबा ताब सां सची दिलि सां ईंदो आहे, मां माफ़ करे छॾींदो आहियां। बुखारी शरीफ़ में हिकिड़ी हदीस आहे, इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ऐं मुंहिंजा उम्मतियो, अव्हां खां जेके अॼु क़ौमूं हुयूं बनी इसराइल यहूदी वग़ैरह, उन्हनि में हिकिड़ो शख़्स हो जंहिं 99 क़त्ल कया हुआ, पर हू चांडे खे बि मारे वियो। 99 क़त्ल पोड़ो थी वियो। हिकिड़े ॾिहाड़े दिलि में ख़्यालु कयईं त वॾो कातिल आहियां, माण्हू मारिया अथनि, आख़िर मरी अलाह ॾे जवाबु ॾियणो आहे। को माफ़ीअ जो तरीक़ो हुजे त भला कंहिंखां पुछां वञी, मन को धकु ॾसे त माफ़ी मिले। पाड़े में सुझंदो हुउसि को मौलाना, उन मौलाना ॾे वियो। मुड़िसा वेठो हुजरे में कुहाड़ी कुल्हे ते, सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाली त मौली साहब जा बि ठप ठरी आहे, ख़ुदा ख़ैर करे लाइ जो आयो आहे। मशहूर माण्हू मौली साहब खे चई साईं अर्ज़ु आहे, ॾाढो ॾोही आहे, को तरीक़ो ॾसियो मूंखे माफ़ी मिलंदी। हाणे मौलवी शेर थी वियो, हाणे वेहण कोन आयो आहे, पुछण आयो आहे। छा आहे? मूंखे सुञाणे थो, मां 99 खून कया आहिनि। हा, मूंखे माफ़ी मिलंदी? लॻो भला ख़बीस माफ़ी थी मिले। 99 क़त्ल करे हाणे हलियो आहे। मुंहिंजा दा इहो हो ख़ुश्क मुलो, जागो दादा नंढो अथव, अहिड़नि ख़ुश्क मुलनि खां बि पीरान पीर पनाह ॾे। फिकर ठंडो हो गयो, हल 99 खून करे पुट बस कहना निकर, तो जगह के तेरी माफ़ी मिले कि कान मिलंदी कि न। उन दिल में सोचो भला जे 99 न त भला 100 पूरो थो कया। 99 न बख्श बात 100 पूरे सां गॾु पूरो कया। खणी जो कुहाड़ी हो कमरा जी मुंडी वञी किरी, ॿार निकितो, अखियूं ॻाढ़ियूं, कुहाड़ी मां रत पई टुमे। हिकिड़ो माण्हू गॾिजी वियुसि, ॾे ख़बर कि हीअं वियो हुउसि, मौली साहब खां मसइलो पुछण ॾिनई दड़का ऐं चयईं त माफ़ी बि कान्हे। मुंहिंजो न आहे त भला 100 त अॻु त पूरो कया। कि पोइ मुला खे मारियो थो छा आहे? अञा भला नियत कहिड़ी थी कि अॼु बि दिलि में नियत आहे त जेकॾहिं मुंहिंजो रब करीम मूंखे माफ़ करे त मां जेकर माफ़ी वठां। वेह तनी वटि वेहो वेही जी जान में, मता वेही तान ॿियनि वेही वैल किराए। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे, रहा अथई रात सुबुह वींदई साबरी, कज कुई कापड़ियुनि मां रूह रचंदो रज, हो तेर तनीअ जा पुॼो मता सिकी सनास न लई। मुंहिंजा दोस्त हो को दिल वारो हो, रहम वारो हो, उन्हीं जो अदा मां तोखे ॾस थो ॾियां। हिन फलाणे ॻोठ में वञ, उते अल्लाह वारो वेठो थी, उन अल्लाह वारे खां वञी मसइलो पुछ। इंशाअल्लाह ताला मौलवी मां कुझु कोन थींदी, अल्लाह वारे वटां सभु कुझु थी वेंदी। उन अल्लाह वारे वटि वञ, उन अल्लाह वारे खां वञी दग पुछ, अल्लाह वारो मिड़े तोखे कान का वाट कढी ॾींदो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मतां तव्हां चओ त मौलवी बि अल्लाह वारा कोन थींदा आहिनि। तव्हांजे जेके अल्लाह वारा ॿिया त मौलवी ॿिया। दुनिया में बाज़ार में रहूं था, शहर जे अंदरि असली गिहु बि मिलंदो आहे त डालडो बि मिलंदो आहे या न आहे? स्टोरनि ते वञो, असली दवाऊं बि मिलंदियूं आहिनि त नकुली बि मिलंदियूं आहिनि। मौलवियुनि में बि हिकिड़ा असली अथव, ॿिया नकुली अथव। उन नकुलनि खां शर अलाह पनाह ॾे।
जिन गौसन के कुतबन के पीरन के वलियन के कंहिंखे कोन मञन उहे चन बस बाबा असां जो बिस्तरो कुल्हे ते आ उस्तरो साणा लठ साणा लोटो सोटो साणा इहो घर घर दर बदर जिथे किथे तबलीग कयो था धू जन्नत में ॿिया त वेंदा ई कोन। मुंहिंजा दोस्तो न नबी करीम जी हदीस आहे बुखारी शरीफ में पाण फरमाइनि था त अल्लाह जे रहमत खां सवा जन्नत में केरु कोन वेंदो। सम्झो था अलाए न केरु वेंदो जेको अल्लाह जे रहमत में उम्मीद रखंदो। अमल ज़रूरी आहे पर उन सां गॾु ख़ुदा जी उम्मीद हुजे। त मां अर्ज़ु पे कयो त सभु आलिम सभु मौलवी हिकु जहिड़ा न आहिनि। हिकिड़ा अथव उलमाए सू नबी करीम ख़ुदि फरमायो आहे बुछड़ा आलिम ऐं ॿिया अथव उलमाए रब्बानी हक़ जा आलिम। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जे बाज़ार में हर शइ में ॿ शयूं असुल ऐं नकुल मिलंदो आहे। पहिरों नंबर माल मिलंदो आहे ॿियो नंबर माल बि मिलंदो आहे। त अॼुकल्ह दीन में बि मुंहिंजा दोस्त अहिड़ा माण्हू पैदा थी पिया था जो ॿियो नंबर माल बि मुल्क में हले पियो। उनजी सुञाणप कीअं आहे तव्हांखे मां पिछाड़ी ॿुधायां थो। हिकिड़ो दफ़ो चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ 100 माण्हुनि खे मारण वारो 100 जे अंग पूरे करण वारो उन माण्हूअ जे ॾस ते उन अल्लाह वारनि जे वस्तीअ ॾे ॻोठ ॾे रवानो थियो। काॾे रवानो थियो? चओ अल्लाह वारनि जे। थकिजी पिया हो मां बसि थो कयां बा पढ़ो माण्हू ॻाल्हायो न। काॾे रवानो थियो? चओ अल्लाह वारनि जे ॻोठ ॾे। चओ 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 ज़ोरी कोन थो चवराया मुला मता सुभाणे इनकार करे अचो त तोखे बुखारी शरीफ खोले ॾेखारियां। अल्लाह वारनि जी वस्ती ॾे रवानो थियो जिथे अल्लाह लोकबाना रहिया पियो ओॾे रवानो थियो। बस उतां हो 100 पूरो करे मौलवी साहब खे मारे हाणे अल्लाह वारनि जे रवानो थियो। अध में बि पहुतो अलाए कोन विच ते हुजो अञा वाट में हो रब्बुल आलमीन मलकुल मौत खे चयो त हिन जो साह वञी कढ। मलकुल मौत आयो अची साह कढई मरी पियो। हाणे जॾहिं माण्हू मरंदो आहे न सही त पोइ उनजो रूह या त आला इल्लीन ॾे वेंदो आहे जे नेक हूंदो, जे गुनहगार हूंदो आहे त असफल साफिलीन ॾे जहन्नम जे करे ॾे वेंदो आहे।